दोस्तों सब मेहरबानी करें, सब दोस्त लोग थोड़ा पहुंचे दे मेहरबानी करें सब दे जेके दोस्त बिठा थोड़ा मेहरबानी करें भाई अकबर शाह राजवी का जो मेजबान और संगम बेगम साहिबा होम मिनिस्ट्री नेता अकबर राजवी साहिबा बिया मुझा मोहद्दिस स्टेज ते वेठल साबरीन ऐं मुंहिंजा मोहद्दिस इंजाल में वेठल दोस्तों मीडिया जा मोहद्दिस लेबर विंग डॉक्टर विंग ऐं खास तौर ते ख़वातीन असांजूं अस्सलाम वालेकुम। तमाम टाइम ज्यादा गुजरी विया ईअं महसूस कयो त मक़सद सां टाइम ज़ाया कबो आहे, बेमक़सद टाइम ज़ाया न कबो आहे। उहो वक़्तु अची वियो आहे जिते असांखे तव्हांखे मज़बूत भी थियणो आहे और पंहिंजी सफ़न में बाकिरदार बाइख़लाक़ और हिकिड़ो मयारी कारकुन वर्कर जेको नज़रियाती तौर ते तव्हां सां बीहे उनखे खणणो आहे मुख़्तसिर मां इहो ज़रूर चवंदुसि छो त 6 कलाक थी विया आहिनि तव्हांखे बि और एतिरो असांखे बि गॾियल थी वियो आहे त इहो वक़्तु ईअं न करे चवां थो त मां जेको ॾियां थो तव्हां जेको ॾियो था इहो महीने खे इहो तव्हां वाइदो कयो थो जॾहिं ॾींदव त तव्हां अञा तव्हांखे 2 ॿाहूं ॾिनियूं आहिनि 2 नवां दोस्त पंहिंजा नेक नियती सां पाण सां भाबेली कयो और फंक्शनल मुस्लिम लीग खे हर ॿिए ताईं वोट ताईं तंज़ीम शामिल कयो। सब खां पहिरियों त अकबर शाह खे बि मां मुबारकबाद ज़रूरु ॾींदुसि त संगत सॼी खे हिते गॾियो आहे ऐं लाड़काने डिवीज़न खां तक़रीबन जेके बि वास्तेदार साईं आहिनि उहे बरजुस्ता आहिनि, हिम्मत भरिया आहिनि ऐं साईं जा वफ़ादार आहिनि और बिलख़ुसूस पार्टी जा भी वफ़ादार आहिनि। त मां तव्हां सभिनीनि खे एतिरो ज़रूरु ॿुधाईंदो हलां त तंज़ीम साज़ी खां सिवा का भी पार्टी मज़बूत नथी थिए। तंज़ीम साज़ी उनखे तव्हां तरजीह ॾियो ऐं उनखे अहमियत ॾियो ऐं इंशाअल्लाह जेके मुस्तक़बिल आहे वो तव्हांजी फंक्शनल मुस्लिम लीग जो आहे, तव्हां दोस्तनि जो आहे। हुकुमरानी मक़सद कोन अथव, इहो यादि रखिजो, हुकुमरानी मक़सद कोन्हे आहे ख़िदमत तव्हांजी करणु, जाइज़ बुनियादी हक़ तव्हां ताईं तव्हांजे दर ताईं पुॼाइणु, उहो असल मक़सद आहे। हुकुमरानी अल्लाह ताला जी आहे जेकी सदाई क़ाइमु रहंदो आहे। बंदे जी हुकुमरानी आरज़ी हूंदी आहे पर उन आरज़ी हुकुमरानी जे वक़्त में जॾहिं उनखे को उहिदो हुजे त उन ते फ़र्ज़ आहे त हर उन माण्हू जंहिंखे ज़रूरत आहे उनजी सिफारिश जाइज़ बुनियादी जेकी बि ज़रूरत आहे उन लाइ जेको अखर या लाइ उथी भविकू वञे त उहो उन ते फ़र्ज़ आहे छो त उनखे अलाह ताला जो मुस्तक़बिल आहे। इन ई करे तव्हां में बि जेको साहिब हैसियत आहे पंहिंजी उतां हलाइण सघे थो, हलाईंदो बि आहे तो शुक्र करे ख़ुदा जो, क्योंकि अहिड़ा बि आहिनि जिन वटि हिकिड़ो भेरो कोन्हे हिन वक़्तु
खुदकुशियूं था करनि, ॿार था विकिणनि, तो इहो माहौल सभु ॾिसो ऐं अल्लाह करे ख़ैर उहो वक़्तु पाण ते बि सोचियो कॾहिं अची थो सघे तो उन खां अॻु में पाण दुरुस्त थियूं, राय रास्ते अचूं, 5 वक़्त नमाज़ पढ़ूं, अल्लाह ताला खे यादि कयूं, उन खां पोइ इहो ज़हन में रखो त तव्हांखे कहिड़े धुर या कहिड़े मोतबर माण्हू खे पंहिंजी कीमती वोट जी पर्ची कटे हुनखे कामयाबु कराइणो आहे। छो त पहिरें इहो सभु खां पहिरीं इहो सोचिजो त मोहतरमा जो कर्ज़ जेको आहे उहो लही चुको, भुट्टे साहिब जी शहादत जो कर्ज़ लही चुको। हाणे इहो हाकिम अली जो पुटु आहे, न त न को फर्ज़ अथव न को सुन्नत अथव। इहो फर्ज़ सुन्नत खां चढ़ियल अथव। हाणे इहा पार्टी ताजरनि जी पार्टी आहे। उहो पाण चए थो त मां सियासतदान न आहियां, मां हिकिड़ो ताजिर आहियां। ऐं उहो अंग्रेज़ी में चवंदो आहे त एवरी डॉग हैज़ अ टैग, माना हर कुते जी हिकिड़ी कंध में क़ीमत हूंदी आहे। एतिरो मूं वटि पैसो आहे त मां हर शइ ख़रीदे हुकुमरानी करे वेंदुसि। उहो तव्हां महिरबानी करे दर दर वञो, ज़िले ज़िले वञो, सॼी सिंध में वञो, जिथे पाकिस्तान में तव्हांजो वास्तो आहे। इहा ॻाल्हि तव्हां वाज़े कयो। हिकिड़ो फिरौन जेको आहे उहो कोन रही सघियो 4 साल खां मथे, तो इंशाअल्लाह इहो बि न रही सघंदो। इनजे पैसा इनखे नसीब न थींदा। इहे जेके पैसा इन हथ ते आहिनि तव्हांजा, इन सिंध जा, इन क़ौम जा, इहे इंशाअल्लाह इन्हनि खे छा इन्हनि जी औलाद खे बि न थींदा। इहे वापसि पाकिस्तान ईंदा तव्हांजे लाइ, तव्हांजे पाकिस्तान में औलाद खे। ऐं हितां जी जेकी बि टुटियल रस्तो आहे, स्कूल तव्हांजा बंजर थी विया आहिनि, अस्पतालूं तव्हांजूं ईअं सम्झो त डॉक्टरनि खां सवाइ प्राइवेट क्लिनिकूं थियूं हलनि, पर तव्हांजा जेके जनरल अस्पताल आहिनि गवर्नमेंट जा, उते तव्हांखे का बि सहूलियत कान्हे। तो इहे सभु शयूं थींदियूं। वक़्तु घटि आहे, मुक़ाबिलो सख़्तु आहे। इहो इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदव। नवंबर जे आख़िरी हफ़्ते में घणनि जी टोपियूं उॾणु शुरू थींदियूं। उन खां पोइ ख़बर पवंदी त हू कहिड़ो लॉर्ड हुयो, कहिड़ो मोतबर हुयो, कहिड़ो वॾेरो हुयो, या कहिड़ो खान बहादुर हुयो, या कहिड़ो साहब हुयो। सभु हिकु कतार में हूंदा, सभु हिकु कतार में हूंदा। छो त इहा जंग जेकी आहे पाकिस्तान जे मुस्तक़बिल लाइ आहे, इहो फ़र्ज़ वाहिद लाइ कान अथव। तो इहो पैगाम ज़रूरु ॾिजो त ठगनि जो, लुटेरनि जो ॾींहुं बाक़ी छड़ा ॻणण जा रहिजी विया आहिनि, महीननि जी ॻाल्हि कान्हे। अंत अचिणो आहे ऐं इंशाअल्लाह तव्हां लाइ सभिनीनि लाइ अलाह ताला ख़ैर करे। तव्हांजे बच्चनि खे कुझु वक़्तु न वठंदुसि, पर एतिरो ज़रूरु कंदुसि, समझो हिते ॾिनियूं जेके सही थियल आहिनि, साईं अकबर शाह ऐं जनरल सेक्रेटरी हिते हूंदा, उहे तव्हांखे विराए ॾींदा उन्हनि वर्करनि जो जिन खे हिकिड़ो ईअं चइबो त पैगाम ईंदो ॿियनि में बि त भई हिते जेको करे थो कमु ऐं महिनत कशी बाक़ाइदा जदोजहद करे थो वर्कर, उनखे कंहिं क़िस्म सां का सनद मिले थी त माना ॿियनि खे बि मिलंदी। तव्हां सभिनीनि जी वॾी महिरबानी। पाकिस्तान जिंदाबाद जो भरपूर वारो पाकिस्तान जिंदाबाद। आमीन।